Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. खैबर पख्तूनख्वा में सेनेट की 11 सीट के लिए पोलिंग जारी। सिक्योरिटी जा सख्त इंतजाम। पोलिंग जो अमल 11 का शाम 4 वगे ताईं जारी रहंदो। पहिरियों वोट JUI जे मेंबर अदनान खान विधो। मेंबर्स तरफां वोट ॾियण जो सिलसिलो जारी। सेनेट की 11 सीट्स लाइ हुकूमत ऐं अपोजिशन में 5 जो फार्मूलो तय कयो वियो हो। PTI जे नाराज़ मेंबर्स पारां हथ न खणण ते बिना मुक़ाबले चूंड मुमकिन न थी सघी। PTI रात देर सां 4 मेंबर्स वकास औरकज़ई, इरशाद हुसैन, इरफान सलीम ऐं आयशा बानू के राज़ी करण में कामयाब थी विया। एक मेंबर खुरम ज़ीशान जे हथ न खयो। जनरल सीट्स ते मुराद सईद, फैसल जावेद, मिर्ज़ा आफिरती ऐं पीर नूरुल हक कादरी PTI जा उम्मीदवार आहिनि। औरतुनि जी मखसूस सीट्स ते रुबीना नाज़ ऐं टेक्नोक्रेट जी सीट ते आज़म सवाती उम्मीदवार आहिनि। जनरल सीट्स ते नून लीग जो न्याज़ अहमद, पीपल्स पार्टी जो तलहा महमूद अपोजिशन जा उम्मीदवार आहिनि। जनरल सीट ते JUI जो अताउल हक बि अपोजिशन जो उम्मीदवार आहे। औरतुनि जी सीट ते PPA जी रुबीना ख़ालिद अपोजिशन जी उम्मीदवार आहे। टेक्नोक्रेट जी सीट ते JUI जो दिलावर खान उम्मीदवार आहे। KP असेंबली में हुकूमती मेंबर्स जो अंक 92 ऐं अपोजिशन जो 53 आहे। जनरल, टेक्नोक्रेट ऐं औरतुनि जी सीट्स ते 12 आज़ाद उम्मीदवार बि मैदान में आहिनि। जनरल सीट ते हिकु सेनेटर चूंडाइण लाइ 19 वोट घुर्बल आहिनि। पंजाब असेंबली में सेनेट की 1 सीट के लिए पोलिंग जो अमल जारी। सुबह 9 वगे शुरू थियल पोलिंग शाम 4 वगे ताईं जारी रहंदी। प्रोफेसर साजिद मीर जे फोत थी वञण बाद खाली सीट ते नून लीग जे हाफ़िज़ अब्दुल करीम ऐं अपोजिशन जमायतुनि तरफ़ां मर अब्दुल सत्तार मैदान में आहिनि। असेंबली में नून लीग ऐं एताद जे मेंबर्स जो कुल अंग 261 ऐं अपोजिशन एताद जे मेंबर्स जो अंग 108 आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी काबीना के तोहिनी अदालत जो शोकाज़ नोटिस जारी करे छॾियो। डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जी आज़ादी, सिहत ऐं ॾे वापसी जे बाबति केस जी ॿुधणी जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ खान ॿुधणी हलाई। जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ खान चयो त हुकूमत सुप्रीम कोर्ट में मुंहिंजे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कई आहे। जज जेकॾहिं चाहे बि त मोकलुनि में कमु नथो करे सघे। मुंहिंजियूं अॼु मोकलूं शुरू थी रहियूं आहिनि। मोकलुनि बैदि पहिरीं वर्किंग डे ते केस जी ईंदड़ ॿुधणी हलाईंदुसि। हिकु भेरो ॿीहर एडमिनिस्ट्रेटिव पावर खे जुडिशियल पावर जे लाइ इस्तेमालु कयो वियो। मां इंसाफ़ खे शिकस्त जो मुंहुं ॾिसणु न ॾींदुसि। हाई कोर्ट जी इज़त खे बरक़रार रखण लाइ मां पंहिंजे जुडिशियल पावर्स जो इस्तेमालु कंदुसि। दरख़्वास्त गुज़ार फौज़िया सिद्दीकी जो केस अलॻि नोयत जो आहे। मां चयो हो त रिपोर्ट न आई त तोहिनी अदालत जी कार्रवाई शुरू कंदुसि। पनवाकिल भरिसां हथियारबंद फ़ौरन जी फायरिंग में 2 भाइरनि समेत 3 ॼणा क़तल। पुलिस जे मुक़ाबले में 4 जवाबदारनि खे मरण जी दावा। हिकराटो थाणे जी हद ॻोठ भाई खान मर में मोटरसाइकिलनि ते सवार 5 जवाबदारनि हिकु ॻोठाणे खां मोटरसाइकिल फुर कई। 3 नौजवाननि अहमद अली मर, निसार ऐं संदसि भाउ हफ़ीज़ मर जवाबदारनि जो पीछो कयो त जवाबदारनि जी फायरिंग गोलियूं लॻण सबबि 3 नौजवान ज़ख़्मी थी पिया। 2 नौजवाननि अहमद अली ऐं निसार मर पनवाकिल अस्पताल में दम ॾिनो। हिकु नौजवान हफ़ीज़ मर खे गणती जोगी हालत में कराची नियो पियो वियो त रस्ते में दम ॾिनो। 3 नौजवाननि जा लाश तालके अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मक़तूल निसार ऐं हफ़ीज़ मर भाइर ऐं अहमद अली मर संदन सौट हो। लाश घर पहुचाइण ते कुराम। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले में 4 जवाबदार मारिजी विया आहिनि। हिकु जवाबदार जी ॻोल्हा जारी आहे। मारिजी वियल जवाबदारनि में बेड़ो मर, यकीन मर, अलवराए मर ऐं आशिक़ शेख शामिल आहिनि। बबलोई भरिसां खजनि जे वाढी तां जहिड़ो फायरिंग में पीउ ऐं पुट समेत 3 ॼणा क़तल। ॻोठ गुल मोहम्मद खोरखाणी में खोरखाणी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि आंदल खोरखाणी, संदसि पुट मोहम्मद रमज़ान ऐं मोहम्मद अली खोरखाणी थॾे ते दम ॾिनो। लाश अस्पताल मुंतक़िल। धुरनि में छिकताण बरक़रार। वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो। दुश्मनी ते ॿधल वाक़िअनि जी रोकथाम लाइ असराइती हिकमत अमली ठाहिण जी हिदायत। वॾे वज़ीर IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। वाक़े में मुलज़ जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट जो तलब करण बावजूदि पेश न थियण ते IG सिंध ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स ॾिना त IG सिंध अदालत बदिरां इस्लामाबाद वञण खे वधीक अहमियत ॾिनी ऐं अहम सम्झो। IG सिंध खे तोहिनी अदालत जो नोटिस जारी करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट में शहरी ख़िलाफ़ मंशात जा केतिरा केस दाख़िल करण बाबति ॿुधणी थी। IG सिंध तरफ़ां AIG कराची जावेद ओढो अदालत ॾाढो पेश थियो। सरकारी वकील चयो त IG सिंध इस्लामाबाद एमरजेंसी में वियो आहे। 2 ॾींहंनि जो वक़्तु ॾिनो वञे। IG सिंध अदालत में पेश थी वेंदो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त असां वक़्तु ॾियण लाइ न पर फ़ैसिले लाइ वेठा आहियूं।
असां ॿुधण लाइ वक़्तु मुक़ररु कयो हो, असां फ़ैसिलो ॾेई रहिया आहियूं, अवां भली सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो। कराची में पुलनि हेठां मंशात जा आदि माण्हू सुता पिया आहिनि। तालीमी इदारनि में मंशात विकिरो थी रही आहे। मंशात फ़रोश गिरफ़्तार थियनि था त रिकवरी रुगो 500 ग्राम थींदी आहे। AIG कराची जावेद आलम ओढो चयो त पुलिस जी कोशिशुनि सां शहर में स्ट्रीट क्राइम 50 सैकड़ो घटि थियो आहे। ए कैटेगरी जा मंशात जा 24 सप्लायर्स आहिनि, 22 जेल में आहिनि, बाक़ी 2 बि जल्द गिरफ़्तार थी वेंदा। तालीमी इदारनि में मंशात विकिरो कंदड़ 53 सप्लायर्स आहिनि, जिन मां 23 गिरफ़्तार कया विया आहिनि। मंशात जो घणे भाङे सामान अफ़गानिस्तान मां KP ऐं बलोचिस्तान रस्ते अचे थो। माण्हू मंशात फ़िरोशनि जी ॼाण ॾियण खां हटिजनि था। दरख़्वास्तगुज़ार जे वकील चयो त पुलिस जवाबदारनि खे शेल्टर फ़राहम करे थी। अदालत चयो त उन करे त अॼु IG सिंध खे घुरायो हो त जवाबदारनि खे शेल्टर न ॾिनो वञे। अदालत दरख़्वास्त वापसि वठण जी बुनियाद ते उखलाए छॾी। कराची जे सुपर साइट वारे इलाइक़े में सैफल ॻोठ में घोटकी वासी नौजवान क़त्ल। जवाबदारनि गोलियूं हणी नौजवान इख़लाक़ बोज़दार खे क़त्ल करे छॾियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े वारे हंध तां शायदियूं गॾु कई पई वञनि। शुरूआती जांच मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे। वधीक जांच कई पई वञे। ऐं सिंध जे वॾे वज़ीर जे तक सेवण जा शहरी बदमनी ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। रैली कढी धरणो। तालुका अमन कमेटी जे सॾ ते शहबाज़ लाइब्रेरी खां धमाल चौक ताईं शहरनि रैली कढी धरणो हुयो। सियासी समाजी अॻुवाण ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। अॻुवाणनि जो चवणु आहे त 5 ॾींहं अॻु शाही बाज़ार मां चौथे क्लास जो शागिर्द उमेर सेतो अॻुवा थी वियो। फुरू ऐं धड़ा बि रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मुगवी शागिर्द उमेर सेतो खे बाज़ियाब कराए शहर में अमन अमान बहाल कराइण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार माया काज़ी राबेल। हेडलाइंस में ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।